नाज़रीन नासूर प्रोग्राम में मां आहियां तस्वीर संदीलो। नाज़रीन सिंध अॼुकल्ह जेको आहे उहो बदअमनी त आहे पर बद उनवान जो गढ़ बणिजी चुको आहे, जिते को बि खातो को बि इदारो जेको आहे उहो करप्शन खां बचियल कोन्हे को। घणे भाङे जेके ऑफिसर आहिनि ऐं जेके इदारनि जा सरबराह आहिनि मथां खां वठी हेठि ताईं जेके माण्हू आहिनि उहे उन करप्शन में ॼण त क़ानूनी तौर ते उहो सम्झंदा त उन्हनि जो को हिसो ऐं हक़ु आहे जेको हू पंहिंजे तरीक़े सां ऐं पंहिंजे हिसाब सां जेके आहिनि सो उहो चुक्तू करे रहिया आहिनि, जंहिंजे नतीजे में सिंध तबाह थी रही आहे। सिंध गटर ऐं खंडरनि वारो ॾेख रही आहे। अॼु असां उन खाते ते ॻाल्हाईंदासीं जंहिं खाते जो ख़ासि जो कमु आहे उहो शहरनि जी सफ़ाई सुथराई करणु आहे, शहर जी गंदगी जेका आहे उहा साफ़ु करणु आहे, गटरनि खे ठीकु रखिणो आहे ऐं म्यूनिसिपल सर्विसिस जंहिंखे खणी चइजे, जेके असांजो TMA आहिनि, जेके बलदियाती इदारा आहिनि उहे छा करे रहिया आहिनि। गुज़िरियल 6 सालनि खां वठी अरबें खरबें रुपयनि जूं जेके बजेटूं आहिनि उहे खाइजी खपाइजी ऐं ख़तमु थी ऐं हज़म थी चुकियूं आहिनि ऐं असांजा सिंध जा शहर जेके आहिनि उहे तबाह थी रहिया आहिनि। चंद ऑफिसर ऐं कामोरा जेके आहिनि उन्हनि जा घर गाॾियूं ऐं मिल्कियतूं त वधियूं आहिनि पर सिंध जी सूंहं जेका आहे उहा बर्बाद थी चुकी आहे। असां मुख़्तलिफ़ शहरनि जे रिपोर्टरनि खे बि लाइन ते वठंदासीं पर उन सां गॾोगॾु असीं पंहिंजे प्रोग्राम में जंहिं मुअज़्ज़िज़ महिमान खे दावत ॾिनी आहे उहो नाले वारो मुहक़िक़ प्रोफेसर इल्ताफ़ असीम साहिबु आहे। त इन सॼी इन जेका करप्शन जो जेको नासूर आहे ऐं TMA ख़ुदि हिकिड़ो सिंध में नासूर बणी चुको आहे, असां उन ते ॻाल्हाईंदासीं। प्रोफेसर साहिबु TMA हिकिड़ो खुलियल कहाणी आहे जेका का बि ॻाल्हि ॻुझी न रही आहे। सभु शइ तव्हां वञो था, तव्हां शहर ॾिसो था, तव्हां घुमो था, जेका हालत सिंध जे शहरनि जी थी आहे। अॻे घर जे दर जे अॻियां जेकॾहिं को गंद जो ढेर हूंदो त उनखे गंदगी माण्हू सम्झंदा त हीअ गंदगी आहे, सिहत लाइ हानिकार आहे। हीअ गदला माण्हू आहिनि जेके पंहिंजे दर ते या घिटी में गंद, पर उहो गंद हाणे सॼो असांजे शहरनि में सभु को ॾिसे पियो। सफ़ेद पोश बि ॾिसनि पिया त ग़रीब बि ॾिसनि पिया, ख़ासि बि ॾिसनि पिया, आम बि ॾिसनि पिया। त इहा बि ख़बर आहे त इहे समूरा पैसा जेके करोड़नि रुपया माहवार जेके अचनि था इन गंद खे कढण जे लाइ, शहरनि खे साफ़ु सुथिरो रखण जे लाइ खाइजी था वञनि पिया। तव्हां इन ते छा चवणु चाहींदव? मुंहिंजी पंहिंजी या न सिर्फ़ु का ऑब्ज़र्वेशन आहे पर इहो मुंहिंजो हिकिड़ो डिटर्मिनेशन आहे, हिकिड़ो मुंहिंजो कामिल यकीन आहे त असां सिंध में जॾहिं बि कंहिं ॻोठ में, शहर में, वाहण में, बस्ती में वञूं था त कचहरियुनि में, होटलुनि ते, उताकुनि में, मांडणियुनि ते, गजाणनि में, घिटनि में जेकॾहिं को अहम मौज़ू आहे सिंध जे माण्हूअ जो त उहो आहे बलदियाती इदारनि जी कारकर्दगी छा बल्कि नाक़िस कारकर्दगी जो। माण्हू ईअं सम्झो त ख़ामोश अंदाज़ में हिकिड़ो पंहिंजी तबाही ऐं बर्बादी जो जेको आहे सो पंहिंजे मुंहं सां मातम कंदा था वतनि ऐं किथे किथे त उहे मजबूरन इहो था चवंदा त असांजे पंहिंजे हथ जी वॾी आहे। हथ जी वॾी जो मतिलबु इहो आहे त असां अवामी नुमाइंदा पाण वोट ॾेई चूंडिया आहिनि ऐं उहे जॾहिं अख़्तियार धणी थिया आहिनि त उन्हनि पंहिंजा उहे सभु कौल ऐं करार, उहे वाइदा, उहे इक़रार सभु विसारे छॾिया आहिनि त शहरनि, ॻोठनि, वाहणनि, वस्तुनि जी तरक़ी जे लाइ, सिहत ऐं सफ़ाई जे इदारनि ते, तालीमी इदारनि ते ऐं शहरी जेके आहिनि ज़रूरतूं ऐं सहूलियतूं उन्हनि जे इदारनि ते ख़र्चु कंदा, उनखे बहितर कंदा। उहे सभु ॻाल्हियूं उन्हनि खे विसरियल महसूसु थियूं थियनि ऐं माण्हू ईअं सम्झो त हिकिड़ी सरापा एहतिजाज बणियल आहिनि। मां सॼी सिंध जी ॻाल्हि थो कयां, कंहिं हिकिड़े मख़सूस शहर जी ॻाल्हि नथो कयां। तव्हां बि यकीननि पंहिंजो प्रोग्राम फोकस कंहिं हिकिड़े शहर ते न आहे कयो, सॼी सिंध ते कयो आहे ऐं मां बि इहा ॻाल्हि कई त सॼी सिंध जो बर्निंग इशू आहे। थियो ईअं इन जी तारीख़ी पस मंज़र में जेके थोरो 5-10 साल पोइ ते वेंदा 10 साल या उन खां अॻु में त बलदियाती इदारा हिकिड़ो मिसाली हिकिड़ो कमु ऐं किरदारु हूंदो इन्हनि जो। इलेक्शनियूं कोन था कराइनि पिया ऐं इहे जेके वाठा हिननि विहारे छॾिया आहिनि, किथे ॾिसो त कंहिंजो MPA जो भाउ आहे, किथे सोट आहे, किथे सालो आहे, किथे मासात आहे, किथे कंहिंजो पुटु आहे त किथे कंहिंजो भाइटियो वेठो आहे। उहे ख़ानदान जे इक़्तिदार जे क़ाबिज़ आहिनि, उहे उन्हनि बजेटनि ते, इन्हनि खातनि ते ऐं उन्हनि उहिदनि ते क़ाबिज़ आहिनि ऐं उन्हनि खां केर बि पुछण वारो कोन्हे को। हक़ीक़त छा आहे त अॻु में जॾहिं असां पाकिस्तान जे क़याम खां फौरी पोइ 50 वारे अरसे में असांखे यादि आहे त मुंहिंजे शहर जी जेका टाउन कमेटी आहे, जेका हाणे DMA आहे या जेका UC, उहा हुई नोटिफाइड एरिया कमेटी, NAC उनखे चवंदा। उन में 4-5 मेंबर हूंदा, 4-5 उनजा तका वार्ड आहे ऐं हर हिकु वार्ड जो हिकिड़ो ज़िमेदार माण्हू हो जेको पंहिंजे वार्ड में शहरी सहूलियतुनि जे फ़राहमी जे लाइ ज़िमेदार हो ऐं शहर जे मसइलनि खे पंचायती नमूने में हिकिड़े नोटिफाइड एरिया कमेटी में हल करण लाइ
हुननि जा इख़्तियार हा त भई ॻोठ में शहर में को मसइलो मसाइल थिए थो ऐं किथे किथे त चेयरमैन्स खे ऑनरी मैजिस्ट्रेट जा पावर्स बि हुया। इहे इदारा फज़ीलत ऐं वक़ार सां हलिया पिए, उन्हनि खे पंहिंजूं बिल्डिंगूं पंहिंजूं इमारतूं, उन्हनि जो बुनियादी कमु बि हो त सिहत ऐं सफ़ाई। पुराणे ज़माने में त जॾहिं वाटर सप्लाई जूं टांकियूं कोन हुयूं, जॾहिं पाइप लाइन सप्लाई लाइन कोन हुयूं, त नंढनि शहरनि में छा हर घर जे ॿाहिरां हिकिड़ी होदी ठहियल हुई। रोशनी लाइ बिजलियूं कोन हुयूं त फानूसनि जो इंतज़ाम हो, मुख़्तलिफ़ चौकनि ते गास हिकिड़ो रहण जो हिकिड़ो पंहिंजो हिकिड़ो निरालो हिकिड़ो रंग ऐं ढंग हुयो। रंग हो। ऐं उन ज़माने में असां इहो ॾिठो त नंढड़ी ॾाकण कुल्हे ते घासलेट जो डॿो हथ में, माचिस खीसे में। मुंहिंजे शहर में साईं लीमन शाह मरहूम हिकिड़ो सईद हूंदो जी नौकिरी हुई शहर जा फानूस ॿारणु, ऐं मुख़्तलिफ़ चौसुलनि ते ॾाढा सुहिणा सिबता ख़ूबसूरत वॾा वॾा फानूस लॻियल हा। उहे मग़रिब हाणे हुन साईं लीमन शाह जी जाइ ते साईं फज़ुल शाह जिलानी वारनि जाइ अची वरिती आहे ऐं तव्हांजे शहर जी हालत ते बि ॻाल्हाईंदासीं, उतां रिपोर्ट रखी वठंदासीं। पर शहदाद कोट जेको मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा जो तक आहे ऐं जितां मोहतरमा फरियाल टालपुर साहिबा MNA चूंडी आहे ॿियो भरो, उतां जो रिपोर्टर आहे डिस्ट्रिक्ट रिपोर्टर कामिल वली मोहम्मद मंगणहार, उहो लाइन ते मौजूदु आहे। उतां असां पुछूं त उते हालत छा आहे। ज़रूरु पुछिजे। हेलो हेलो, हा कामिल वली मोहम्मद मंगणहार साहब, असांखे ॿुधायो त शहदाद कोट में TMA जी बजट केतिरी आहे, केतिरो अमलो आहे ऐं कहिड़ो कहिड़ो कमु कयो आहे TMA? जी तस्वीर साहब, शहदाद कोट TMA में घटि में घटि 750 मुलाज़िम आहिनि, जिन में 300 खनि त वाइट कॉलर जेके भर्ती थिया आहिनि, वाइट कॉलर अमले जा माण्हू आहिनि, ऐं बाक़ी जेको आहे उन में क्लरिकल स्टाफ आहे ऐं मुंशी वग़ैरह आहिनि, ऐं सफ़ाई जो अमलो जेको आहे। वाइट कॉलर उहे जेके आहिनि उहे कंहिंजा माण्हू आहिनि? MNA जा आहिनि, MPA जा आहिनि, TMO जा आहिनि या कंहिंजा आहिनि? मिलियल जुलियल सभिनी जा आहिनि। माना उन्हनि में MPA जा बि आहिनि, MNA जा बि आहिनि, पीपुल्स पार्टी जे उहिदेदारनि जा माण्हू बि आहिनि। इहे मिक्सचर जंहिंखे चइजे उहे सभु माण्हू इन में आहिनि। 750 मुलाज़िम अंदाज़न असांजे शहदाद कोट TMA में आहिनि, ऐं उन्हनि में जेको सफ़ाई जो अमलो आहे, सैनिटेशन जो, उन्हनि जो जेको ओरिजिनल तादादु थींदो उहो 100 जे लॻभॻि आहे। असां वटि शहदाद कोट TMA में जेको OZT जो जेको शेयर ईंदो आहे महीने में, उहो 1 करोड़ ऐं 20 लख जे आहे बराबरि। पर हिते जेको आहे उन जे हिसाब सां कमुकार न थींदो आहे। हर TMA में 1 करोड़ जे लॻभॻि पैसा ईंदा आहिनि। मीरो खान आहे त उन में 1 करोड़ 25 लख था अचनि, शहदाद कोट में 1 करोड़ 20 लख था अचनि, सिजावला त उन में कॾहिं 1 करोड़ आहे त कॾहिं उन खां थोरो घटि था अचनि, ऐं कुबो सैद खाना त उन में कॾहिं करोड़ थो अचे त कॾहिं 90 लख था अचनि पिया, ऐं वारह जी जेका TMA आहे उन में 1 करोड़ 60 लख ईंदा आहिनि, ऐं नसीराबाद TMA में 1 करोड़ 10 लख ईंदा आहिनि। अहिड़े नमूने सां कंबर TMA में बि 1 करोड़ रुपया ईंदा आहिनि। इहे हर महीने में ईंदा आहिनि। पर जॾहिं खां वठी असांजो नाज़िमी निज़ाम शुरू थियो त उन खां पोइ TMAs में करप्शन जो अंग वधी वियो ऐं करप्शन वधी वई, जंहिं करे कमकार तरक़ियाती कम बि नथा थियनि। ऐं जॾहिं परवेज़ मुशर्रफ जे वञण खां पोइ ऐं सोनी कुकड़ा जेका सोना अंडा हर महीने में ॾिए थी, ऐं उहे अंडा जेके आहिनि उहे इहे जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उहे खाई पिया वञनि, उन जा बचा पिया खाइनि। जी चूंडियल नुमाइंदा बसि इहे जो छाकाणि त मां हिते ॻाल्हाइण वक़्त में जान जी पनाह घुरणु चाहियां थो, छाकाणि त जन बहादुर माण्हुनि जे हथ आहिनि या जन वटि इहे पैसा वञनि था, थी सघे थो त उहे मूंखे माराए छॾनि, छाकाणि त उन्हनि जे हिन वक़्तु चहिरे तो निकाबत त पर्दो लही रहियो आहे मुंहं तां। हिन में जेका हिन वक़्तु करप्शन थी रही आहे TMAs में, उहा हिन वक़्तु जेके बि MNA MPA सियासतदान पीपुल्स पार्टी जा अॻुवान आहिनि, अॻे वठंदा शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे दौर में या मोहतरमा जे अॻे दौर में असांखे DSP कर, असांजे पुटनि खे ऐं असांजे पुटनि खे असिस्टेंट कमिश्नर कर। हाणे जेके बि सियासतदान आहिनि MPA MNA आहिनि, उहे चवनि था त असांजे पुटनि खे म्यूनिसिपल
त जी हर महीने में वो करोड़ रुपया ये घर खणी वञण जो 2000 एकड़ वारो ज़मीनदार बि महीने में करोड़ रुपया रोक नथो खणी वञे घर जेके हिननि वॾेरनि जा अणपढ़ियल पुट पीपुल्स पार्टी वारनि जा सिफारशी पुट जन खे हिकिड़ो जुमिलो सिंधी में ॻाल्हाइण नथो अचे उर्दू में ॻाल्हाइण जुमिलो नथो अचे अंग्रेज़ी जी सिर्फ़ हिकिड़ी लिखण पढ़ण नथी अचे उहे महीने महीने में सयूं करे करोड़ रुपया खणी था वञनि पिया छदारपुर जो इहो हाल आहे त अॻे जॾहिं बि रमज़ान शरीफ़ ईंदो त गुगू जेको आहे गुगू जंहिंखे सायरन चइबो आहे उहो रमज़ान शरीफ़ खां अॻु में म्यूनिसिपल इंतिज़ामिया वारा उहो हिकिड़ो ॾींहुं अॻु में ठहिराईंदा जंहिं ते शदारकोट शहर ऐं आसपास जा माण्हू इफ़्तारी जे टाइम रोज़ो खोलींदा गुगू जे आवाज़ ते ऐं रोज़ो रखंदा सहरी जे टाइम ते हिन वक़्तु गुज़िरियल साल बि इहा हालत थी त हफ़्ते खां पोइ गुगू ठहियो हिन वक़्तु बि शदारकोट ॾींहं में एतिरी लाचार बेवस बणियल आहे जो उहो इफ़्तारी टाइम ते रोज़ो खोलण लाइ गुगू नथो अचे ऐं कामरेड हे गुगूअ जो दौरु कोन्हे को ही गुगू ऊंदाहीअ जो दौरु आहे तंहिंजे करे जेको आहे सो गुगूअ जी अहमियत एतिरी न आहे शहर जी सफ़ाई जी अहमियत आहे तव्हां खां इल्ताफ़ असीम साहिबु जेको आहे सुवाल करण थो चाहे कामरेड तव्हां तजुर्बेकार झूना सहाफ़ी आहियो सीनियर सहाफ़ी आहियो तव्हांजा मुशाहिदाती सघ बि ताक़तवर आहे ॾाढी मुशाहिदाती क़ुवत तव्हांजी मां इहो तव्हां खां पुछणु थो चाहियां त इहे जेके तव्हां सफ़ेद पोश मुलाज़िम जिन जो तव्हां ज़िक्र कयो उन मां मुराद आहे वॾनि माण्हुनि जा चङनि माण्हुनि जा नेक मर्दनि जा या खाधे पीते घराणे वारनि माण्हुनि जा औलाद या उनजा मिट माइट हाणे 2 सुवाल हिकिड़ा मां तव्हां खां पुछणु थो चाहियां मालूमात नाज़रीन जे लाइ बि त पहिरियों त इहे जेके 600 या जेके बि सवनि जे तइदाद में तव्हां मुलाज़िम ॿुधाया आहिनि TMA ऑफिसुनि में एतिरियूं कुर्सियूं ऐं टेबलूं आहिनि ऐं उन्हनि जा उहिदा आया तइ थियल आहिनि त कहिड़े उहिदे जो मालिक आहे जेको केतिरी पघार थो खणे ॿियो सुवाल इहो आहे त इन्हनि ज़िलनि में रिश्वत टोड़ खातो ऐं ॿिया एहतिसाबी इदारा बि त मौजूदु आहिनि न त भला जेकॾहिं तव्हां जान जी अमान पियो घुरी त इन जो मतिलबु आहे त उहे एहतिसाबी इदारा बि हाणे जान जी अमान घुरण वारे मरहलनि मां टपी रहिया आहिनि जी हक़ीक़त इहा आहे त हिते जेके इहे माण्हू आहिनि एतिरी उन्हनि जे लाइ कुर्सियूं कोन्हनि पर TMA जी ऑफिस हमेशह बंदि मिलंदी आहे ऐं उते सिर्फ़ु 2-4 माण्हू वेठा हूंदा आहिनि सफ़ाई जे अमले वारा उहे बि माण्हुनि खे टरकाईंदा रहंदा आहिनि त अचूं था जई हाणे हिते असां वटि ट्रैक्टर ट्रालियूं उहे बंदि बि थियूं आहिनि फायर ब्रिगेड जी गाॾियूं आहिनि उहे बंदि बि थियूं आहिनि ऐं जेके इहे 750 मुलाज़िम 12 तारीख़ ते पघार खणंदा आहिनि असांजे पूरे ज़िले में इहा पोज़ीशन आहे त असांजे जेको वॾे में वॾा पुलिस इंतिज़ामिया जा पुलिस ऑफिसर आहे उन जे लाइ 5 किलो अंब बि शदारकोट में वेंदा आहिनि त अहिड़ी सूरत हाल आहे जो असांखे हुकूमत पंहिंजे ज़िले में नज़र ई नथी अचे सिर्फ़ु चंद पीपुल्स पार्टी जा माण्हू आहिनि जंहिंजी हुकूमत आहे माण्हू अवाम परेशान आहे अवाम पाण खे ईअं सम्झे त असीं लावारस बणियल हर घिटीअ में गंद जा ढेर आहिनि हर घिटीअ में नाली वहे थी पई पर कोई सफ़ाई करण वारो कोन्हे ऐं हितां जा माण्हू जॾहिं मीर नादर ख़ान बख्शी सां जेको हितां जो MP आहे ऐं मीर नादर आमिर ख़ान बख्शी जेको कुबो सैद ख़ान ऐं कंबर जो MLA आहे उन सां ॻाल्हाइनि था त साईं तव्हां असांजा चूंडियल नुमाइंदा हो असांजी सफ़ाई नथी थिए शहर में ऐं असांजा कम करायो असांखे नौकरी ॾियो त हू चवनि था असां बेवस आहियूं असां बराबरि पंहिंजे बख्शी कबीले जा क़बाइली सरदार आहियूं नवाब आहियूं पर असांजी एडमिनिस्ट्रेशन जे हवाले सां का बि नथी हले शइ छाकाणि त हिते जेके असांजी शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो चूंड तक आहे ऐं ज़ाती हुनजो हल्को आहे उते ॿियो दफ़ो आहे त अदी मैडम फरियाल कालपुर MLA थी आहे ऐं उन नादर ख़ान बख्शी ऐं आमिर ख़ान बख्शी जा अख्तियारात हिते एडमिनिस्ट्रेशन में इंतिज़ाम में महदूद करे छॾिया आहिनि ऐं उन पंहिंजी हिते कमेटी चूंडी आहे चंद माण्हुनि जी वॾेरनि जी जंहिंमें हिकिड़ो पीपुल्स पार्टी जे सदर जो पुटु आहे शाहिद हुसैन लांगा ऐं मां उनजो नालो वठां थो थी सघे थो सुभाणे मूंखे उन्हनि को धमकियूं बि मिलनि ऐं ॿिया माण्हू आहिनि बासर जंहिंजा मां नालो नथो वठणु चाहियां त उन्हनि हिते जेको ताज़ो 7 ॾींहं अॻु में पीपुल्स पार्टी पुलिस में भर्तियूं कयूं ऐं एजुकेशन में उन्हनि 3 लख 5 लख हिकु सीट विकी आहे ऐं माण्हू जेके पीपुल्स पार्टी में शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जे दौर में शहीद भुट्टे जा मुखालफ़ हुया उन्हनि जी औलाद हिन वक़्तु पीपुल्स पार्टी हलाए रही आहे ऐं जेके पीपुल्स पार्टी आसुरी माण्हू हुया
उहे नज़रअंदाज़ कया विया त सूरत हाल इहा आहे त को बि ऑफिसर कंहिंजे चवण में न आहे ऐं उन कॉमेडी वटि डिप्टी कमिश्नर ऐं एसपी बाउंड उन वटि कॉमेडी वटि अदी जो हुकुम आहे त हिननि कॉमेडी वारनि जो कमु कयो बाक़ी अवाम शदालकोट जा 4 लख माण्हू उहे अलाह जे आसरे ते महिरबानी कामरेड, वरी महिरबानी। इल्ताफ़ साहब, प्रोग्राम असां कयूं था पर ब्रेक वठी वरी पोइ हिन तबसरो तव्हां खां असां वठूं था। नाज़रीन, असांजो प्रोग्राम जारी आहे, वक़्तु थियो आहे नंढी साई जो, असां सां गॾु रहिजो। नाज़रीन, प्रोग्राम हिकु भेरो ॿीहर भलीकार। ब्रेक ते वञण खां पहिरियां जेको इल्ताफ़ साहब जेको कामरेड वली मोहम्मद सूरत हाल पे ॿुधाई, हाणे इहा हालत लॻी पई आहे। खैर सर, इहो त कामरेड हिकिड़ो पढ़ियो लिखियो माण्हू आहे जंहिं हिकु अंग अखर बि कठा कया आहिनि, जंहिं वटि सॼा फैक्ट फिगर स्टेटिकल डेटा आहे सॼी। पर जेको अणपढ़ियल ऐं सिधो साधो माण्हू आहे न, उन जो बि अंदरि इहे सॼो सम्झो त उन्हनि जे बि सीने ते इहे सभु शयूं नक्श लॻियूं पियूं। जिते बि विहूं था त इहा ॻाल्हि थो करे त फलाणो कल्ह कल्हुणो हीअं घुमंदो हो, अॼु हीअं आहे, फलाणो कल्ह नाके मुंशी हो, अॼु इस्तीफ़ा ॾेई करोड़पति ठेकेदार बणियो अथव, हुते फलाणे खे फलाणे जी टेक आहे, हीअं कोई गुज़रे कंगला जे करोड़पति थी आहिनि न, उहे माण्हू ॾिसनि था पिया कल्ह कल्ह गोॾी कल्ह छा हुया, अॼु छा आहिनि। हीअ हिकु अहम ॻाल्हि कामरेड वली मोहम्मद कई त भुट्टे साहिब जे दौर में या बेनज़ीर साहिब जे दौर में पीपल्स पार्टी वारा इहा डिमांड कंदा त DSP कयो, को असिस्टेंट कमिश्नर कयो। हिन दफ़े इहा तब्दीली अची वई आहे पीपल्स पार्टी जी डिमांड्स में त TMO कयो, मुंहिंजे सोट खे, भाणेजे खे, साले खे, भेणीअ खे, पुट खे TMO कयो। कामरेड 100% सही चयो आहे। ऐं हिन वक़्तु बि जेकॾहिं नयूं जेके भर्तियूं थियूं आहिनि TMS में, जेकॾहिं उन लिस्ट खे वञी ॾिसंदव त कामरेड जी ॻाल्हि तव्हांखे 100% सही लॻंदी, छाकाणि त ओपन मेरिट थी कान्हे का, कमीशन जे थ्रू इहे शयूं आयूं ई कोन्हनि, तंहिंजे करे मेरिट जो त सुवाल ई पैदा न थिए। ज़ाहिर आहे अकरबा परवरी थी आहे ऐं कामरेड पंहिंजी जाइ ते हिन जो बिल्कुलु ई इहा जेका। ॿियो तव्हां जेको सुवाल हुयो कयो न, इदारा जेके आहिनि एहतसाब जा इदारा आहिनि, एंटी करप्शन आहे, उन्हनि जो छा रोल तव्हांखे नज़र थो अचे पियो? एॾी करप्शन थिए थी, ॾिठी वाइठी थिए थी, FIA कार्रवायूं करे थी, नेब जी कार्रवायूं करे थी, त उहा एंटी करप्शन छा थी करे? छा उन्हनि जा ऑफिसर अंधा आहिनि, ॾिसनि नथा त हेॾो ज़ुल्म ऐं नाहक जेको असांजे शहरनि सां थिए पियो, बजट करोड़े रुपया खाइजे पई हर महीने। असल में मूंखे त दोस्तनि सां ईअं इन ई गुफ़्तगू इन मौज़ू ते गुफ़्तगू कंदे मूंखे कंहिं दोस्त चयो त जेका एंटी करप्शन था ॿुधो न, उहा हाणे आंटी करप्शन थी वई आहे। इहो ॾाढो टर्म मशहूरु थी वियो आहे, मशहूरु थी वियो आहे आंटी करप्शन, या वरी उनखे एंटी जे बजाय उनखे तव्हां चओ प्रो करप्शन। छो जो रोल नज़र नथो अचे। तव्हां अख़बारूं पढ़ो था, तव्हां स्टेटिक्स कठी कयो त गुज़िरियल 10 सालनि में कहिड़नि जेको आहे सो करप्ट कामोरनि जे ख़िलाफ़ु केस दाख़िल थिया आहिनि, कंहिंखे सज़ाऊं आयूं आहिनि। वधि में जेकॾहिं को हिकु अधु माण्हू थियो हूंदो त बदिली थियो हूंदो, को हिकु अधु माण्हू थोरे अरसे लाइ सस्पेंड थी वियो हूंदो, इहा टोटल सज़ा आहे। ऐं ईअं थो लॻे त इहे इदारा बि उन्हनि सां शायदि भाङे भाई वारा आहिनि। त हैरत जी ॻाल्हि आहे, ॾिनो पुटु छुटे जो लॻो पियो आहे। हा, जिन पैसा करोड़ रुपया कमाया आहिनि उहे लखें रुपया ॾेई वरी जान बि छॾाए था अचनि। हिकिड़ी क्लियर कट ॻाल्हि आहे त हिकिड़ी यूनियन काउंसिल जंहिंमें 2 करोड़ या 6 करोड़ जी बजट अचे थी, उहा हिकु महीने में इहा उहो फायर ब्रिगेड बि एतिरो जेको आहे अहिड़ो अंधेर जेको सिंध में थिए पियो, अहिड़ो अंधेर शायदि तारीख़ में कॾहिं न थियो हुजे त ईअं सरेआम तव्हां रिश्वत खाओ, रिश्वत विरायो, रिश्वत जा पैसा तव्हां रही अवामी फंड जेके आहिनि, अवाम जी फलाह ऐं बहबूद जे लाइ जेके फंड अचनि था, तव्हां उन्हनि खे पंहिंजी ज़ाती मिल्कियत ऐं ज़ाती पैसो सम्झी ऐं तव्हां खाओ था। मोहन जे दड़े जो पाड़ेसरी शहर आहे ॾोकरी, हिकिड़ो तारीख़ी शहर आहे, लबे मेहरान जेको तालुको हुयो ऐं मोहन जो दड़ो भरिसां आहे। ॾोकरी जो रिपोर्टर आहे वसीम मेमून, उन खां पुछूं ॾोकरी जो हाल अहिवाल छा आहे। हलो हा वसीम, असांखे पहिरियां त ॿुधायो त ॾोकरीअ जी बजट केतिरी आहे ऐं हिते केतिरे अरसे में TMOs जेके आहिनि सो अचनि था ऐं वञनि था, ऐं उन सां गॾोगॾु जेको आहे उते अमलो केतिरो आहे? तफ़सील साहब, ॾोकरी मुस्तल में जेको आहे 900 खां वधीक मुलाज़िम भर्ती कया आहिनि। उन खां अलावा TMO महीने में 15 ॾींहंनि में चेंज थींदा रहनि। हाणे हिन 3 महीननि जे अंदरि मुसलसल 3 फायर अब्दुल हकीम फयार, उहो करप्शन करे हले वियो, त वरी मथां भाउ आयो अब्दुल वहीद फयार, वरी उहो जेको आहे सो करप्शन करे हले वियो, त वरी हाणे हुनजो भाउ मुक़ररु थियो आहे फहीम फयार। हा, बजट केतिरी आहे टोटल?
बजट महीने में पोणा 2 करोड़ रुपया आहे। डोकरीअ जी हालत अहिड़ी आहे जो हर शहर हर घिटी हर गंदगीअ सां नालनि सां भरी पई आहे। तव्हांखे को बि अहिड़ो शहर जी बाज़ार में या रस्ते में का सफ़ाई नज़र न ईंदी। 200 मुलाज़िम रुगो स्वीपर भर्ती थियल आहिनि, पर आम जी जेको आहे कमु जेको आहे 27 ॼणा करे रहिया आहिनि, बाक़ी घर वेठे पघारूं खणी रहिया आहिनि। अच्छा, उहे माण्हू कंहिंजा आहिनि जे घर वेठे पघारूं था खणनि पिया? उहे कुझु जेको आहे सो वॾेरनि जा माण्हू आहिनि, कुझु टीह मुंहिंजा पंहिंजा माण्हू आहिनि, कुझु एंटी करप्शन वारनि जा माण्हू आहिनि। इन जे करे इहो सिलसिलो हलंदो थो अचे, जंहिंजे करे इन गैर कानूनी भर्तियुनि ते को बि असर नथो पए। जी त ॿुधो आहे त सहाफ़ी बि जेके आहिनि उहे पघारूं था खणनि TMO वटां? हा बिल्कुलु, उन में जेको आहे सहाफ़ी जी भर्ती थियल आहिनि। इन जे करे जेको आहे सो वॾेरनि जा माण्हू आहिनि, कुझु शहर जे चैम्बर ऑफ कॉमर्स वारनि जा माण्हू आहिनि। इन जे करे केरु बि कंहिंजे लाइ जेको आहे एक्शन नथो खणे। जी तहसील साहिबु, डोकरी हिकिड़ो सुञाण माण्हुनि जो सियासी हवाले सां शऊर रखंदड़ तालको रहियो आहे ऐं ख़ासि तौर ते शहर। त छा डोकरी जा शहरी जेके आहिनि एॾे इन ज़ुल्म ऐं नाहक ते ख़ामोश आहिनि या एहतजाज कनि था, दाहूं कनि था? छा था उन्हनि जो किरदारु छा आहे समाजी तंज़ीमुनि शहरी तंज़ीमुनि जो? डोकरी शहर जा कौमपरस्त जुड़नि समेत शहरी में मुसलसल एहतजाज कया आहिनि। उन्हनि जी का सदारत ई न आहे। इन जे करे शहरी जेको आहे ख़ामोश थी वेही रहिया आहिनि। ठीकु आहे वसीम, महिरबानी वरी ही तमामु अहम आहे त शहदाद कोट में जीअं कामरेड वली डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर आहे उते 700 मुलाज़िम आहिनि। डोकरी में हे ॿुधाए थो तालको आहे उते 900 मुलाज़िम आहिनि। 15 ॾींहं TMO बदिलिजे थो, पोणा 2 करोड़ बजट आहे। ऐं तमामु अहम ॻाल्हि जेका डोकरी वारे रिपोर्टर कई इहा आहे त 3 भाइर आहिनि पहियार ठुल जा, जेको हिकिड़ो वियो वरी ॿियो उन खां पोइ ॿियो भाउ आयो आहे, वरी हाणे 3हों भाउ उते डोकरी वासियुनि जी ख़िदमत करण में मसरूफ़ आहे। तकड़ी ख़िदमत करे हर को निकिरी थो वञे ताकी जीअं मतिलबु को आंगुर खणे न। असल जी ॾुख जी ॻाल्हि इहा आहे त हिकु त पहिरियों त अवाम एतिरी बेहसी में अची वियो आहे जो हिकिड़ी मुजरमाना ख़ामोशी अख़्तियार कई अथऊं। भई ठीकु आहे, हेॾा हाञा थियनि भरे हिन बंबोर में, एॾी तकलीफ़ आहे माण्हुनि खे। न हुनजे दर तां को गंद किचिरो खॼी थो सघे, न हुनजे नालनि मां को पाणी ऐं गंद जेको आहे उहो सफ़ा थो थी सघे, न हुनजे शहर जे में को तरक़ियाती कमु थो थी सघे। उन इहा जेका वक़्ती जेका ख़ामोशी आहे न, इनखे ख़ामोशी भली असां चऊं त माण्हू बेहस थी विया आहिनि, पर इहा ख़ामोशी कंहिं वॾे तूफ़ान जो पेशख़िमो आहे। जॾहिं बि को वक़्तु आयो न, ऐं जॾहिं बि इन ख़ामोश तबिके खे जेकॾहिं ठपो हथ में आयो न, तव्हां ॾिसंदव उहो वक़्तु परे न आहे जे वॾा वॾा घंटा घर इन ठपे न किराया त तव्हां ॾिसिजो त तारीख़ कीअं थी तब्दील थिए। इहो इंतज़ारु जीअं समुंड में जॾहिं तूफ़ान ईंदो आहे त उनखां अॻु में ख़ामोशी हिकिड़ी माठार ठाहिजी वेंदी आहे। ईअं हिन समाज में जेका हीअ माठार आहे, समाज में जेको हीउ सख़्तो तारीख़ थी वियो आहे न, सख़्ते वारी सख़्तो, ऐं उन सां गॾु माण्हू सदमो आहे, सदमे में आहे हीअ सॼी क़ौम ऐं सख़्ते में आहे। जॾहिं बि हुनखे मौक़ो मिलियो त तव्हां यकीन कजो, ऐं असां मायूस न आहियूं छाकाणि त तारीख़ में इहे दौर क़ौमुनि ते ईंदा रहंदा आहिनि। ऐं हीअ बि हिकिड़ो पेस आहे जंहिंखां सिंधी क़ौम गुज़री रही आहे। हूअं बि हीअ सिंधी क़ौम जो निज़ाम माना फोरू रोडनि ते फोरू फुरनि था, राति जो फुरनि था, ॾींहं जो फुरनि था, मोटरसाइकिलियूं फुरनि था, फुरूं थियूं अथनि, गाॾियूं फुरजनि थियूं, धाड़ा घर में लॻंदा। पर हीअ जेको धाड़ो आहे, हीअ जेका फुरलुट आहे, उहा सरे आम इदारनि ऐं खातनि में पई थी हले। इहे वॾा धाड़ेल ऐं जेके इहे फोरू वेठा आहिनि, छा इन्हनि जे एहतिसाब जो ऐं इन्हनि जे अंत जो बि को ॾींहुं ईंदो? कामोरे जे नक जे निर्जाई जो उरूज जो दौरु आहे त कामोरे जो नक एॾो निर्जो ऐं पको आहे जो हुनखे का बि कसक नथी अचे त मां हे छा थो कयां, कहिड़े क़िस्म जा चेक थो कढां, कहिड़े क़िस्म जा वाउचर भरे मां करोड़ लख रुपया क़ौम जा लुटायां थो पियो। सुभाणे को वक़्तु जेकॾहिं तब्दील थियो कीअं फेस करे सघंदा? त साॻी हालत अवामी नुमाइंदनि जी बि आहे। उनखे बि का चूंडड़ी नथी पए त भई मां खे त कुदरत मौक़ो ॾिनो आहे त मां पंहिंजे शहर जे सुधारे वाधारे तरक़ी जे लाइ अवाम जे शहदाद कोट जो हिकिड़ो TMO आहे जेको 90 लख अकाउंट मां कढायूं हलियो आहे, ॿुधायो कराचीअ में वेही रहियो आहे। ईअं करोड़ कढायूं भॼी था वञनि, वरी मोटी था अचनि। इहा साॻी सूरत कुझु बि कोन्हे, को मथे ॾियनि था, हेठि ॾियनि था। तारीख़ी शहर राणीपुर जे UC जी बि तक़रीबन इहा ई हालत आहे जो हर महीने में तव्हां ॾिसंदो त मुलाज़िम वीचारा जेसि ताईं धरणो नथा हणनि, जेसि ताईं रोड ब्लॉक नथा कनि, तेसि ताईं हुनखे पघार नथी, मुलाज़िमनि खे पघार नथी मिले, शहर पघार ते ख़र्च नथी थिए बजट। जंहिं मुलाज़िम जेके भंगी या स्वीपर वीचारा जेके आहिनि, जो सफ़ाई वारो अमलो आहे, जेको हक़ीक़ी कमु करे थो, जेके 27-28 ॼणा आहिनि, उन्हनि खे पघार नथी मिले। जेके वाइट कॉलर जेके मुलाज़िम आहिनि खातनि ते चढ़ियल, उहे सभिनी खां अॻे पघार खणी था वञनि। त इन क़िस्म जूं जेके हालतूं आहिनि, इहे सिंध जे तारीख़ में हिकिड़े अजीब सोच खे। ॿियो सफ़ेद पोश माण्हू जेको हे स्वीपरनि जो हक़ पिया था गज़ब कनि,
भंगी थियण हो जेके एब सम्झंदा आहिनि ऐं भंगी वारो जेको कमु ऐं पेशो आहे उहो इंसानी ख़िदमत जो पेशो आहे, हिकिड़ो सर्विस आहे इहा आला क़िस्म जी जेका उहो कनि पिया ऐं उन्हनि जे हक़ ते उहे माण्हू चङियुनि ज़ातियुनि वारा जेके पाण खे वॾो हिकिड़ो उत्तम सम्झंदा आहिनि उहे माण्हू उन में मुलविस आहिनि, भंगियुनि जूं पघारूं वठा था खाइनि, हराम वठा था खाइनि। मां हिकिड़ी गजाणी में शहरी नुमाइंदा गजाणी में मां हिकिड़े मोतबर दोस्त खे चयो त यार भला मुंहिंजे शहर जे माण्हुनि जे क़िस्मत सिर्फ़ु भंगी जी नौकिरी लिखियलु आहे छा? तव्हांखे नौकिरियुनि जूं कोटाऊं थी मिलनि, मास्तरीअ में एक्साइज़ इंस्पेक्टरियूं अलाए कहिड़े कहिड़े क़िस्म जूं तव्हांखे नौकिरियूं मिलनि थी, पर मुंहिंजे ॻोठ जे माण्हू खे त 450 भंगी भर्ती करे छॾिया। इन जो मतिलबु छा आहे त एॾो तव्हां माण्हू खे पढ़े लिखे माण्हू खे एॾो डिग्रेड कयो आहे जो उन लाइ तव्हां वटि एतिरी बि तकलीफ़, तव्हां उनखे एतिरी इज़त न ॾेई सघिया पंहिंजे वोटर जे पुट खे त उनखे का फज़ीलत नौकिरी। अच्छा उहे नौकिरियूं बि अहिड़ियूं आहिनि जेको जिन जो जीअं चइबो न वटे ते बि नालो कोन्हे, न सर्विस बुक आहे, न अपॉइंटमेंट ऑर्डर आहे, कूड़नि वाउचरनि ते सहियूं करे उहा कैश कढाए, कंहिंखे 10,000 कंहिंखे 15,000 कंहिंखे 20,000, कंहिं मोतबर जे घर में उहो ₹1,00,000 दॿाए तो वारा 4 नौकर उन्हनि जी पघार तोखे, इहो सिस्टम थो हले पियो ऐं ख़बर न आहे त कामोरो इहो एॾो सॼो कमु जुरत सां कीअं थो साईं उता कोन ऐं इन्हनि जे बंगलनि जा ख़र्च न टीए में थो पिया हलनि पिया, फोतगियूं मोतगियूं जुमाणा कंहिं चयो त ख़ैरात जूं मानियूं बि टीए में जी बजट मुताबिक़ कनि त उनखे कहिड़ो सवाबु मिलंदो, उनखे वधीक पुछाणो थींदो न, पुछाणो उॾहें थिए कॾहिं थिए का ख़बर कान्हे का, पर हिननि जो पुछाणो कॾहिं थींदो, जीअरनि खां पुछाणो कॾहिं पुछाणा शुरू आहिनि। असां तव्हांजो माण्हुनि खां पुछूं था त मतिलबु त पुछाणो किथे न किथे का धुई दुखे थी ज़रूरु। ऐं जॾहिं बि कंहिं माण्हू ॾिसो न साईं, माण्हुनि में जेकॾहिं जुरत आहे, माण्हुनि में जेकॾहिं सोच आहे, माण्हुनि में पंहिंजो जेकॾहिं का अहलियत आहे त तव्हां ॾिसो त वज़ीर आज़मनि खे माण्हुनि अदालती कटण में बीहारे छॾियो आहे, उहे हाज़िरियूं था कनि पुराणा वज़ीर आज़म बि। तव्हां त वॾा वॾा शख़्सियतूं, दादू उस्ताद बुखारी जो शहर आहे ऐं MRD जे सूरमनि जो शहर आहे। MRD जी तहरीक में जेको रोल अदा कयो हो जिन शहरनि ऐं जिन शहरनि जे माण्हुनि उन में दादू बि अॻु भरो रहियो। उतां जो वली चांडियो साहिबु आहे डिस्ट्रिक्ट रिपोर्टर सिंध TV न्यूज़ जो, त दादूअ जी हालत छा आहे त उन जो हाल वठी वठूं। दादू जादू आहे, पर हाणे ॾिसो त दादू ॿियो शाइरियूं बि दादू थिए न, देश तत्वनि जो दादू आहे, दादू ॼण को जादू आहे, तूं बि ॼण को मंतर आहे जंहिं मुंहिंजे मन खे मोहियो आहे, मिटीअ वांगुरु ॻोहियो आहे, देश तत्वनि जो दादू आहे। हलो जी, असांखे ॿुधायो त तव्हां वटि दादू शहर जी ऐं दादू जा जेके तालुका आहिनि उन्हनि जी बजट केतिरी आहे ऐं टीए में जो रोल छा आहे ऐं छा थिए पियो, का सफ़ाई सुथराई, का गंदगी, का फज़ीलत इन्हनि शहर में आंदी आहे न आंदी आहे? दादू TMA जी नाक़स कारकर्दगी आहे त हिते हर माह 2 करोड़ रुपया बजट आहे, 1 करोड़ 82 लख रुपया सरकारी तौर ते सिंध गवर्नमेंट पारां माहवारनि खे मिलनि था, जॾहिं त हिननि जी पंहिंजी जेका रिकवरी आहे जंहिंमें मसवाड़ूं वग़ैरह आहिनि, उन में टोटल मिलाए 2 करोड़ रुपया बजट आहे। पर दादू में सफ़ाई न आहे, पाणी गंदगी जा ढेर लॻल आहिनि, स्टेशन रोड, शाही बाज़ार, मार्केट रोड वारा इलाइक़ा जेके बि आहिनि उते पाणी बीठो आहे। वज़ीर आला सिंध बि 2-3 ॾींहं अॻु में इन बाबति नोटिस वरितो आहे, उन DC दादू खे बि हिदायतूं जारी कयूं आहिनि, जीअं शहर जा विज़िट बि कया आहिनि, पर अञा ताईं सूरत हाल उहा साॻी आहे ऐं सूरत हाल बद खां बदतरीन थींदी पई वञे। जी अच्छा, चूंडियल नुमाइंदा जेके आहिनि इलेक्शन खां पोइ इन्हनि इलाइक़नि में नथा अचनि, नथा ॾिसनि छा त दादूअ जी हालत ख़राब थी विया ऐं दादू हिकिड़ो गटर ऐं खंडर थींदो पियो वञे? चूंडियल नुमाइंदनि इहो ई सम्झियो आहे त बसि हाणे इहो ईअं ई सूरत हाल दादू जी ईअं ई रहंदी। हिते जेका मक़ामी माण्हू आहिनि रोज़ु एहतिजाज कनि था, दाहूं कनि था, साईं त सूरत हाल ख़राबु आहे, एतिरे क़दुरु जो वापारी बि ॿुधाए वञनि था, दाहूं कनि था, चूंडियल नुमाइंदनि खे रोज़ु शहरी इताद पारां एहतिजाज बि कया वञनि था, पर सूरत हाल उहा ई साॻी आहे, उन्हनि ते का बि जूं नथी चुरे, जंहिंजे करे हींअर ताईं का बि सूरत हाल सुधरण जे लाइक़ु ई न रही आहे। रोज़ाना TMAs में ऑफिसर मटिजनि था, OPS ते अॻु में मुक़ररु थियल आहे एडमिनिस्ट्रेटर, CMO, उहे पिणु जेको सो हलिया विया। उन खां पोइ वरी हींअर कुझु वक़्तु महीने खनि ताईं सीटूं ख़ाली पियल हुयूं, उहा चार्ज वरी DC दादू जे हवाले कई वई, जॾहिं त हींअर CMO पिणु मुक़ररु कयो वियो आहे, पर 3-4 ॾींहंनि खां सूरत हाल इहा आहे त उन दावा करे रहिया आहिनि त शहर जी सफ़ाई हाणे जल्दी मुकमल थी वेंदी। जी अच्छा, केरु थो इन्हनि खे मुक़ररु कराए, केरु थो इन्हनि खे बदिली कराए ऐं केरु थो इन्हनि खां हिसाब पती ऐं पैसा वठे, या 2-2 करोड़ जेका महीने में बजट अचे थी? 1 करोड़ हिननि जी दावा आहे त 1 करोड़ रुपया असां मुलाज़िमनि खे पघारूं ॾियूं था, बाक़ी 1 करोड़ जेको आहे शहर ते ख़र्च कयूं था, जॾहिं त इहा सूरत हाल ईअं आहे कोन। हिते सियासी पोस्टिंगनि जे करे बि तबाही आयल आहे, हिते 2 धुरियुनि में MPA MLAs में पाण में तकरार बि हलंदड़ आहिनि, जंहिं करे शहरी अज़ाब भोगे रहिया आहिनि। इहा सूरत हाल आहे दादू जी। दादू जे हर पाड़े में गंद किचिरे जा ढेर लॻल आहिनि। MPA ऐं MLA जो तव्हां तकरार ॿुधायो था, उहो कहिड़ी ॻाल्हि ते तकरार अथनि?
ऑफिसरनि जी मुक़ररी तां हिते अक्सर तकरार हिते थियनि था, जंहिंमें हर ऑफिसर जी मुक़ररी जे लाइ MPA ऐं MNA साहिबान चवनि था त असांजा माण्हू मुक़ररु थियनि, जंहिंजे करे इहा सूरत हाल पैदा थी वई आहे दादू शहर में। अच्छा, दादू में का बुहारी तव्हां था चओ त 1 करोड़ जेको आहे मुलाज़िमनि खे पघार में पैसा था वञनि पिया, त उहे मुलाज़िम कहिड़ो कमु पिया कनि जेके 1 करोड़ पघार पिया वठनि? TM जी हालत इहा आहे त 550 खां वधीक मुलाज़िम आहिनि, पर केतिरा ई वीज़ा ते वियल आहिनि, जंहिंजे लाइ पिणु केतिरा ई भेरा इंक्वायरी बि थियूं आहिनि, कुझु थोरियूं दाहूं बि कयूं आहिनि, पर उन लाइ को बि खड़तेल नथो निकिरे शहरी इतिहाद पर केतिरा ई भेरा एहतिजाज बि कया विया आहिनि, पर एहतिजाज बि उहो ॿुधो अणॿुधो कयो थो वञे, जंहिंजे लाइ चूंडियल नुमाइंदनि खे घुरिजे त उहे उन्हनि जे लाइ कुझु कनि, पर उहे कुझु बि करण लाइ तयारु न आहिनि। ठीकु आहे वली चांडियो साहब, महिरबानी। दादू ते बि तबसरो कयूं था अल्ताफ़ साहब, पर ब्रेक वठूं। नाज़रीन, असांजो प्रोग्राम जारी आहे ऐं सिंध जेका गटरनि ऐं खंडरनि वारी सिंध हिकिड़ी नई हिकिड़ी तारीफ़ ऐं सुञाणप जेका सिंध जी बणाए विधी आहे हिननि फ़ौरन ऐं फुरलुट जे निज़ाम, असीं उन ते ॻाल्हाईंदासीं, पर वठूं था हिकिड़ी नंढड़ी साई।